जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अॼु जो विषय तमाम ही हर्ष ऐं उल्लास जो है। हींअर तव्हांजे समक्ष टी मूवी पेश थियण वारी है, शराब है खराब। तंहिंजा निर्माता ऐं निर्देशक आहिनि रेखा धनकानी यानी कि मां, ॿियो मुंहिंजो भाउ रमेश भगत। इन खां पहिरीं बि असां ॿ मूवी ॾिनी आहिनि, माउ पीउ जी पुकार, लालण साईं जा चमत्कार। इनखे बि तव्हां एतिरो ई सराहियो आहे ऐं प्रेम ॾिनो आहे। ईअं ई इन मूवी खे बि तव्हां सराहींदा ऐं प्रेम ॾींदा। ऐं इहा जल्दी तव्हांजे समक्ष सिंधी समाचार राजस्थान यूट्यूब ते शॉर्ट मूवी तव्हांजे समक्ष प्रस्तुत थी वेंदी, जेको समाज लाइ हिकु ॾाढो वॾो संदेश आहे, शराब है खराब। त जल्दी इहा मूवी अचण वारी आहे। तंहिंमें तमामु ई मंझिल ऐं सुठा कलाकार आहिनि, जेके अलॻि अलॻि फील्ड में एतिरो सुठो कमु करे रहिया आहिनि। इनखे बि पाण ॾिसंदासीं, इन्हनि कलाकारनि जी भूमिकाऊं केतिरियूं सुठे नमूने निभायूं आहिनि। त तव्हां ॾिसंदा इन में सभु कलाकार एतिरा बहितरीन तरीक़े सां इन किरदार खे निभायो अथनि। सराहनीय आहिनि उहे कलाकार जंहिं हेतिरे सुठे नमूने हिकु समाज खे सुठो मैसेज ॾिनो आहे कि इन सां पंहिंजे जीवन में छा तकलीफ़ूं ऐं छा परेशानियूं ईंदियूं आहिनि। त पाण इनखे जल्दी सिंधी समाचार राजस्थान यूट्यूब ते ॾिसंदासीं। जल्द तव्हांजे समक्ष प्रस्तुत थी वेंदी शराब है खराब, इहा शॉर्ट मूवी, जंहिंमें पंहिंजा कलाकार आहिनि कविता सचदेवा, अर्जुन सचदेवा, निकिता कलवानी, प्रकाश देवनानी, योगेश आसवानी, ईश्वर कृपलानी, हेमंत कुमार खटवानी, हरीश सिहाणी, ॿियो पंहिंजा निर्माता ऐं निर्देशक रमेश भगत ऐं कैमरामैन आशीष पारिक। तमामु ई सुठी टेक्नोलॉजी सां जेके कैमरा हिन में इस्तेमालु थिया आहिनि, त तमामु ई सुठी तरह इनखे ठाहियो वियो आहे। त तव्हां सभिनि जे समक्ष इहा मूवी जल्दी अची वेंदी। त ईअं ई प्यार असांखे ॾींदा रहंदा, ईअं ई सराहींदा रहंदा। जय श्री झूलेलाल।